मसइलो थी पियो। मुंहिंजी नंढड़ी स्कूल वेंदी आहे, जंहिंखे असांजो माइट उज़ैर वलद मोहम्मद हारून कलोड़ो हिरासमेंट करे, टार्चर करे, नाज़ेबा वीडियो भरे मुंहिंजी नंढड़ीअ जा सोशल मीडिया ते पंहिंजे ई ग्रुप में उछलाए। असांखे जॾहिं मालिकनि खे ख़बर पई, असां पंहिंजे चङनि मुड़ुसनि ॾे भॻासीं। उन्हनि चङनि मुड़ुसनि असांजो ॻाल्हियूं ॿुधी उन दुर खे ॾोही कयो, पर उहा दुर असांजे फ़ैसिले मञण खां इनकार कयो। असां उते फ़ैसिलो थियो, फ़ैसिलो हिननि उते न मञियो। असां 4 ॾींहं 5 पूरा लगातार थाणे ते रुना हूं, पिटिया हूं, पर उते बि असांजो को इंसाफ़ कोन थियो। अञा असां जिथे था पुॼूं त उते अॻे ई पुॼी था वञनि। हिननि जा वाठा उते अॻे ई पुॼी था वञनि। असांखे उते किथे बि दवण नथा ॾियनि। कल्ह राति बि मुंहिंजे दर खां फेरींगे हिननि जूं धमकियूं, हिननि जा फायर असांखे परेशान करणु, मुंहिंजे बच्चनि जूं मूंखे धमकियूं ॾियण, तुंहिंजा बच्चा मारींदासीं, तुंहिंजा बच्चा खणंदासीं। काॾे बि वई कलोड़ो, उनजो पुट उज़ैर कलोड़ो, नाना कलोड़ो, जेको उते बि असांखे धमकियूं, हिते बि असांखे धमकियूं, असांजे दरनि खां फेर करणु, असांखे परेशान करणु, टार्चर करणु। तुंहिंजा बच्चा खणंदासीं। मुंहिंजी धीउ सां ॾाढी नाइंसाफ़ी थी आहे, ज्यादती कई अथनि, नाज़ेब वीडियो ठाहे हीअं हलाया अथनि। असांजो मुतालबो आला इख्तियारनि को इहो आहे त असांखे इंसाफ़ खपे। असां मोहतरम ज़ियाउद्दीन लंजार साहब खे, IG सिंध, DIG सिंध, SSP रोल खोसो साहब खे, मैडम फ़ाइज़ा सोडर खे, जेके कानून सां लागू आहिनि इख्तियार, उन्हनि खे असां अपील था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। हर को न्याणियुनि बच्चनि वारो अॼु ई मूंसां ज़ुल्म थियो आहे, सुभाणे कंहिं ॿिए सां बि इहो ज़ुल्म थींदो। वीडिया हिन वायरल कया आहिनि, मुंहिंजे ऑर्डरनि में हिन हथ विधा आहिनि, असांजी इज़त हिन लताड़े छॾी आहे। असांखे वरी बि परेशान, मूंखे बच्चनि जूं धमकियूं ईसण, परेशान करणु, टार्चर करणु। पुलिस ॾे था वञूं त उते अॻे पैसा ॾेई असांखे उतां मथे लाॾा ॾियाराइनि। असां कहिड़ो दर खड़कायूं कानून जो, त किथे वञूं? असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ ॾियो। पुलिस जवाबदार गिरफ्तार किया है? न, पुलिस जवाबदार गिरफ्तार न कयो। 4 ॾींहं लगातार आॾा मां थाणे ते रुनी आहियां, मां रुनी आहियां, उते पिटी आहियां, मूंसां इंसाफ़ कयो। मूंसां एॾी नाइंसाफ़ी आहे, एॾी मूंसां नाजाइज़ी आहे। और केस दाखिल कयो अथनि पुलिस? केस दाखिल कयनि, मूंखे न की चयनि FIR जी कापी ॾिननि, न की छा। अञा मां हुते कापी मूंखे न ॾिननि, हीअ अॻे ई हुते पुॼी विया, कापी ही वठी विया, ही अॻे ई ॿाहिरां हिननि पंहिंजो ज़ामिन कराए छॾियो। मूंखे पुलिस वारनि कापी न ॾिनी, हिननि पंहिंजो पैसनि ते कमु कराए छॾियो। मां ग़रीब आहियां, मां एतिरा पैसा किथां आणियां जो हर हंधि मां पैसा ॾियां? इंसाफ़ी नाइंसाफ़ी बि मूंसां, ऐं पैसा बि मां भरियां। हिननि खे त चयो आहे शराब जो पैसो आहे नाने खे, जेको हे हलाईंदा ज़ेड जो वापार कंदो आहे। मां ग़रीब, एतिरो पैसो मां किथां आणियां? एॾी नाइंसाफ़ी आहे मूंसां पुलिस वारनि बि इंसाफ़ कोन